जमात इस्लामी सिंध जे अमीर मोहम्मद हुसैन मेहनती 10 रमज़ान मुबारक यौम बाबुल इस्लाम के सरकारी तौर मल्हाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध बाबुल इस्लाम जी धरती आहे। 10 रमज़ान मुबारक जो ॾींहुं यौम बाबुल इस्लाम ऐं सिंध में इस्लामी हुकूमत क़ाइमु थियण जो ॾींहुं आहे। कुबा ऑडिटोरियम कराची में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मोहम्मद हुसैन मेहनती चयो त नंढे खंड जी तारीख़ में 10 रमज़ान जी वॾी अहमियत आहे। पाकिस्तान जा बुनियाद 10 रमज़ान मुबारक ते पइजी चुका हुआ जॾहिं त गाज़ी मोहम्मद बिन कासिम सिंध धरतीअ ते पैर रखियो ऐं सिंध जा माण्हू पंहिंजी मर्ज़ी मूजिबि वॾे तइदाद में मुसलमान थिया ऐं हिकु इस्लामी मुआशिरो क़ाइमु थियो। जमात इस्लामी इंशाल्लाह 10 रमज़ान को एक भरपूर अंदाज में यौम बाबुल इस्लाम मना रही है। इंशाल्लाह बड़े बड़े तमाम शहरों के अंदर जो हैं हमारे कायदीन ख़िताब करेंगे। तो दरअसल आज की इस बुनियादी मकसद यही था कि एक रिवायती चीज़ें चल रही हैं उससे हटते हुए ये बाबुल इस्लाम भी हमारे लिए बड़ा अहम है और इसलिए हम मुतालबा करते हैं कि हुकूमत सिंध को खुसूसी तौर पे 10 रमज़ान को यौम बाबुल इस्लाम मनाना चाहिए और उस दिन जो है सरकारी तकरीबात भी होनी चाहिए और इस दिन को याद करना चाहिए। जमात इस्लामी पारां 10 रमज़ान मुबारक जे ॾींहं ते कराची खां कश्मीर ताईं यौम बाबुल इस्लाम जो ॾिहाड़ो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो ऐलान कयो वियो। इन ॾींहं ते सेमिनार मुज़ाकरा ऐं वॾा मिड़ाका कराया वेंदा जिन खे जमात इस्लामी जा मरकज़ी अॻवान बरक आलम सगोरा अदीब ऐं दानिश्वर ख़िताब कंदा ऐं मोहम्मद बिन कासिम जे सिंध में आमद संदसि अदल ऐं इंसाफ़ तोड़े इंसान दोस्ती जे किरदार ते रोशनी विझंदा। प्रेस कॉन्फ्रेंस जे मौक़े ते मौलाना हिज़बुल्लाह जखरो, मोहम्मद मुस्लिम इसाक मंसूरी ऐं मुजाहिद चन्ना समेत ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk